अला ज़ालिक लमिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। मुझा खुदा मुझा खुदा मेरो मंदो गंदो तुझो बंदो अल्लाह जी लिखा कंदी त लुढ़ी वींदुम कर खता उन वारो बंद खंधो रब केड़ो कंदे संधो साईं हिन सराज सां वलियन जे विलायत ते न करे नजर वलियन जे विलायत ते न करे नजर जे पेनू पार करे त करे थो सघे नवाब निभाई कहीं जोगी खे जमींदार करे त करे थो सघे हजरत याकूब रोवारी नबी यूसुफ धार करे त करे थो सघे जे सराज खे दुनिया मज इल्म अकुल ॾे निर्वार करे त करे थो सघे। साडी किस्मत लकी हो गई साडी किस्मत लकी हो गई मक्की हो गए मदनी हो गए सानू मिलिया हुसैन दा नाना साडी जन्नत पक्की हो गई। अरे माली न दे गाली हमने बिगाड़ा है क्या तेरा ये चमन है शेर करने का न घर तेरा न घर मेरा हिन भलारी जो माव्या के ई लाल लदे न पूढ़ पते न जानियते न सजे न जदे सराज मौत प्यो सदे आखिर राही राह जा। काबिल सरे एहतराम वाजिबुल एहतराम मुजाजी दोस्तों भाइरों बुजुर्गों चौथे से बारे मजा अवां दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर हिकड़ी आयत करीमा मु तिलावत कई। रब करीम जी दरदुआ है अल्लाह तबारक व तआला मुखे सही माना में समझाइण जी ऐं तवां दोस्तन के सही माना में समझण जी रब से तौफीक अता फरमाए। इंशाअल्लाह मुंजी भी डिघी तकरीर कोन हुंदी छो त मां भी 4-5 ॾींहं हैदराबाद साइड हुयासीं पहुतो रात पहुतासीं उजागो भी ॾाढो थोड़ी खंघ भी आहे तबियत में मज़ो कोन्हे तादेर जेका घड़ी न कुरान वारी महफिल में वेहूं अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। मेन मकसद आ अमल। ॿियो मर्तबा अवां जी गोड़ जे अंदर दोस्तन जे इसरार ऐं सिक भरे सॾ ते मां हाज़िर थियो आहियां। अल्लाह तबारक व तआला मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए अवां खे भी अमल जी तौफीक अता फरमाए। उन दोस्त खे मुबारक आ जे पांजे बचड़े जे जमण जे खुशी में कुरान जो जलसो सिंगारियो
दोस्तन बुधायो तो कुछ घर जा फर्द भी बीमार हैं। अल्लाह तबारक व तआला उनकी जिंदगी में, उनके बच्चन की जिंदगी में रब से उनके माल में, इज्जत में, आबरू में रब से बरकत फरमाए। रबिउल अव्वल जो महीनो आ, हिनी महीने के अंदर पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जी सिर्फ विलादत न आहे, अल्लाह तबारक व तआला हिन महीने के अंदर ॿिया भी अजीम कम कन फरमाया। नबी से जी विलादत महीनो रबिउल अव्वल जो, पैगंबर जी रिसालत महीनो रबिउल अव्वल जो, हुजूर जी हिजरत महीनो रबिउल अव्वल जो, इमामुल अंबिया जी रहलत महीनो रबिउल अव्वल जो। हिक खुशिया टे आजमाइशूं, विलादत खुशिया, रिसालत इम्तिहाना, विलादत खुशिया, हिजरत इम्तिहाना, विलादत खुशिया, रहलत इम्तिहान। नबी से जे विलादत मां तव्हां असांखे छा मिलियो? पैगंबर जे विलादत मां तव्हां असांखे आजादी मिली, नबी जे रिसालत मां शरीयत मिली, पैगंबर जे हिजरत मां नुसरत ऐं जिहाद मिलियो, पैगंबर करीम जे रहलत मां तव्हां असांखे निज़ाम खिलाफत मिली। कुरान वारी कचहरी आ, पैगंबर करीम जे सीरत वारी कचहरी आ। जंहिं भी जगह ते अल्लाह जो कुरान ॿुधायो वेंदो आहे उते रब जी रहमत मींहं जी वसंदी आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला हिन कुरान खे भेटियो भी मींहं जे पाणी सां। बाक़ी याद आहे हिकिड़ो मरतबा अवां जो गोड़ जंदर तंहिं टाइम मां मदरसे मंज़िलगाह में पढ़ंदो मन, नात जे टाइम ते भाऊ शहजादे जी दावत ते मायोस। अल्लाह तबारक व तआला हिन कुरान खे मींहं जे पाणी सां तशबीह ॾिनी आहे। अब मींहुं काथों वसंदो आहे? मथों ॻाल्हायो शक त वजा, मथों वसंदो आहे। हे कुरान काथों आयो? मथों आयो। अल्लाह तबारक व तआला हिन कुरान खे मींहं जे पाणी सां छो भेटियो आहे? अल्लाह तबारक व तआला कुरान में जवाब ॾिनो आहे। तो सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुरान में ऐलान फरमायो आहे। अल्लाह तू मींहुं काथों साईंदो आहे? रब कुरान में ऐलान फरमायो, खोल रब जो कुरान, फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम औ कसय्यिबिन मिनस समा अल्लाह तबारक व तआला कुरान में ऐलान फरमायो, मां अल्लाह मींहं वारो पानी मसो मथों वसाईंदो आहियां। हे कुरान काथों आयो? चो मथों आयो। नज़र कजा मां वादन में वाक़ियो ॿुधाईंदो रहंदो आहियां, जो ग़ैराबाद ज़मीन जे मथां मींहं वारो पानी वसी पवंदो आहे, ज़मीन आबाद थी पवंदी आहे। पर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा मतां को अहिड़ो कहिड़ो नथू खैरो वहां जो मकाम बयान न कंदासीं। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे कल्बे अतर वारे ज़मीन जे मथां रब कुरान वारे रहमत वारो पानी 23 साल वसायो। को मां हीअं बि चवंदो आहियां, को हस्ती जो नबी आहे, को वस्ती जो नबी आहे, को इलाइक़े जो नबी आहे, को क़ौम जो नबी आहे, को ख़त्ते जो नबी आहे, को डिवीज़न जो नबी आहे, को वक़्त जो नबी आहे। पर मुहम्मद मुस्तफा उहो नबी आहे, शिमाल जो नबी आहे, जुनूब जो नबी आहे, मशरिक़ जो नबी आहे, मग़रिब जो नबी आहे, इमामन जो नबी आहे, अदीलन जो नबी आहे, शहीदन जो नबी आहे, गाज़िन जो नबी आहे, अरबिन जो नबी आहे, अजमिन जो नबी आहे, नूरिन जो नबी आहे, नारिन जो नबी आहे, आलमन जो नबी आहे, तालिबन जो नबी आहे, सालिगन जो नबी आहे, मुहक्किकन जो नबी आहे, मुदक्किकन जो नबी आहे, मुफस्सिरन जो नबी आहे, हाजिन जो, कारिन जो, अरबिन जो, अजमिन जो नबी आहे, मुहम्मद मुस्तफा जो नबीयन जो नबी आहे। काथे लिखल खोल रब जो कुरान, फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम
कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। नज़र कजा जो मींहं वारो पानी गैर आबाद ज़मीन आबाद कंदो आ, पर इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जे क़ल्बे अतर वारो पानी जने दुनिया जे तके ते वही पयो त पूरी दुनिया कलमे कुरान इस्लाम सां आबाद थी वई। नज़र कजा मां वादन में चौदो आ जो कुरान वारे जलसे में अचण इहा भी रब जी नेमत आ। नज़र कजा हिकड़ियूं रब करीम जूं अहिड़ियूं नेमतूं जेके अल्लाह तबारक व तआला काफिर खे भी अता फरमायो, मुसलमान के भी अता फरमायो। जेड़ा बहत मुसलमान गे एड़ा बहत काफिर गे, जेड़ियूं बाकियूं बकन मुसलमान गे एड़ा काफिर गे, जेड़ा उदवा काफिर गे नहीं एड़ा मुसलमान के अता फरमाया। नज़र कजा पर एड़ियूं नेमतूं जेके अल्लाह तबारक व तआला फकत मुसलमान के अता फरमायो को कलामुल्लाह ॿियो रसूलुल्लाह, हिकु कलामुल्लाह ॿियो रसूलुल्लाह। केड़ा नबी जा लिखां दीवाना, मां शायर भी आहियां ॿई पासा हलंदो ॾाढियां जो सुभान। केड़ा नबी जा लिखां दीवाना, हूरन बेगाया तंजा तराना। माण्हू त माण्हू पखी भी आशिक, हर को ॾिसण लाइ ॻोल्हे बहाना। केड़ा नबी जा लिखां दीवाना, हूरन बेगाया तंजा तराना। नज़र कजा ए रब्बल वो महीनो आ इमामुल अंबिया मुझे मोहम्मद करीम जी विलादत। नज़र कजा ॿिया नबी दुनिया में आया तज़किरो बाद में आ, पर मोहम्मद मुस्तफा सुल्तान पैगंबर दुनिया में आयो ही ना आहे। इमामुल अंबिया जो ज़िक्र पहिरियां तव्हां असांखे उहो पैगंबर मिलियो आ, इज्जत में आला, अज़मत में आला, सिफ़त में आला, इफ़त में आला, जलवत में आला, खिलवत में आला, जलाल में आला, कमाल में आला, प्यार में आला, रिफ्तार में आला, अनवार में आला, किरदार में आला, प्यार में आला, शान में आला, मान में आला, मैदान में आला, उन्मान में आला। मोहम्मद मुस्तफा कुरान में भी जो आला ही आला। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, अज़मत मोहम्मद मुस्तफा, नारे तकबीर। फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब्बुल अव्वल जो वो महीनो आ मुझे मोहम्मद करीम जी विलादत आ। इमामुल अंबिया केड़े अंदाज में आया या नबी मोहम्मद करीम जी अम्मा आमिना जाने, पर इमामुल अंबिया दुनिया जे जहान मां केड़े अंदाज में वया, सा ॾेई वया या उम्मत जी अम्मा आयशा जाने। सुभान अल्लाह केड़ी अम्मा, अम्मा आयशा तय्यबा तागरा आलिमा आबिदा जागिदा साबिरा शाकिरा। के अल्लाह वाले अजीब जुमला चया, ज़हरा रसूल दी बेटी है, आयशा सिद्दीक दी बेटी है। ज़हरा रसूल दी बेटी है, आयशा सिद्दीक दी बेटी है। ए सुजरा एक घर दा है, इस गल तू मोमिन ठरदा है। ए सुजरा एक घर दा है, इस गल तू मुशरक सड़दा है। हजरत अम्मा आयशा, अम्मा तुझे भी मकाम तमा कुर्बान वन्या। नजर कजा एकड़ा अल्लाह जा हक दी, एकड़ा कुरान जा हक दी, जो उस्ताद जा शागिर्द जे मथा हक दी, शागिर्द जा उस्ताद जे मथा हक दी, मुर्शिद जा मुरीद जे मथा, मुरीद जा मुर्शिद जे मथा हक दी, ये नबी जा उम्मत जे मथा भी हक दी।
हक दा घणा पर टे हक मुख्तसर बुधाईंदो वञा। नज़र कजा मोहब्बत रसूल नबी जो हक, अज़मत रसूल नबी जो हक, आदाब पैगंबर नबी जो हक। हिते हर को दावा कंदो पियो आ मां मोहम्मद के मञण वारो, मां नबी जे सुन्नत ते हलण वारो। अचो मां अवां के संदेश हाणे ॿुधायां केड़ो केड़ो सुन्नी आ, केड़ो पैगंबर करीम जे तरीके ते हलण वारो। नज़र कजा इमामुल अंबिया मुझो महबूब मोहम्मद करीम तो फरमाए एकड़े पासे ना रत जो प्यालो भरियो पियो आ, बे पासे नो गाने जो आवाज हलंदो पियो आ। पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए अगर मजबूरी जो आलम थी वने आ मुझे रब रसूल जो फरमाना हुजूर फरमायो अगर मजबूरी जो आलम थी वने रत जो प्यालो पी त रत वारो प्यालो पी जाए पर गाने जो आवाज न बुध जाए। अजो घर घर में गानो आ, मोबाइल में गानो आ, घर घर में टीवी आ, बदमाशी असा में, उरियानी असा में, कूड़ो असा में, डाडो असा में, जबर असा में, थोड़ी थोड़ी गालन ता जेना घर उजणिया जमीन ते जेना जमीन पया जान वनी कब्रन जो बल बणया। नजर कजा अल्लाह अकबर कबीरा। अचो मामा के पाक पैगंबर करीम नी इत्तबा समझाया। हुजूर फरमा खालिफुल यहूद वन नसारा। इमामुल अंबिया फरमायो तो यहूद नसारन जी मुखालफत कयो, मां मोहम्मद करीम जे सुन्नत खे वधायो। माना जे गानो बुधो आ उनजे दिल में नबी जी ताबेदारी ना है, जे दाढ़ी के जो कूड़ायो आ तो पे उनके दिल के अंदर पाक पैगंबर जी मोहब्बत ना है, ताबेदारी ना है। नजर कजा अचो मामा के नबी करीम जी इत्तबा समझाया। पाक नबी मुझे मोहम्मद जो सहाबिया जनाबे सिद्दीक अकबर तुझे मकाम तो मां कुर्बान वन्या जंगे बदर जो मैदान आ। नजर कजा अबू बकर सिद्दीक पाक नबी मुझे महबूब मोहम्मद करीम ने भर दो दुश्मन सा लड़ंदो पियो आ। जनाबे सिद्दीक अकबर जो बच्चो आ अब्दुल रहमान तेजो नालो आ, अबू जल जे तरफा लड़ंदो पियो आ। जंगे बदर में अल्लाह तबारक व तआला मुसलमान के फतह नसीब फरमाए। जंगे बदर का बाद में इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ी मुसलमान बणियो आ। पांजे अबे अबू बकर के चोंदो पियो आ अब्बा कई मर्तबा मुझे तलवार जे सामो आए पर अब्बो समझी हथ कढिया आए। वाह सिद्दीक अकबर तुझे मोहब्बतों कुर्बान, तुझे इज्जतों कुर्बान, तुझे अजमतों कुर्बान, तुझे यारी तो कुर्बान, वफादारी तो कुर्बान। जनाब सिद्दीक अकबर तो फरमाए ए पुत्र अब्दुल रहमान तू मां के अब्बो समझी छजो रब्बे काबा जो कसम जेकरे सिद्दीक अकबर जे तलवार जे सामो अचे पुट न समझाए हां पैगंबर तो दुश्मन करे चीरे जमीन दे उछलाया। या पैगंबर करीम जी ताबेदारी अल्लाह गवाए, अल्लाह गवाए, अल्लाह गवाए। जिंदा जोड़ कोई नहीं अल्लाह गवाए, जिंदा जोड़ कोई नहीं अल्लाह गवाए। जिंदा जोड़ कोई नहीं, जिंदा जोड़ कोई नहीं नबियां दा शाह है अल्लाह गवाए, अल्लाह गवाए। जिंदा जोड़ कोई नहीं अल्लाह गवाए। या ताबेदारिया या मोहब्बत नजर कजा अल्लाह अकबर कबीरा। मोहब्बत टे किस्म थींदी आ, थींदी भी टिन सबबन जे करे आ। वडे जी मोहब्बत नंढे सां थींदी आ, नंढे जी मोहब्बत वडे सां थींदी आ, पाड़े वारनि सां थींदी आ, दोस्तनि सां थींदी आ, यानी अबे अम्मा जी मोहब्बत बच्चन सां थींदी आ, बच्चन जी मोहब्बत अबे अम्मा सां थींदी आ। थींदी टिन किस्मनि जे करे आ, या जमाल जे करे थींदी आ, या कमाल जे करे थींदी आ, या सखावत यानी नवाज जे करे थींदी आ। जो जमाल भी मुझे मोहम्मद में आ, कमाल भी मुझे मोहम्मद में आ, तो सखावत भी मुझे महबूब में आ। एकड़ो मर्तबा अम्मा आयशा आसमान में निहारे कर मां आशा चौंदी पया ए आसमान तोके भी सिज मिलियो आ, तोके भी सिज मिलियो आ। अम्मा आशा चौंदी पया आयशा के भी सिज मिलियो आ, जेको तोके सिज मिलियो आ 12 कलाक दुनिया के रोशन कंदो आ। पर जेको अल्लाह तबारक व तआला आयशा के सिज ता फरमायो आ 24 कलाक दुनिया के मुनव्वर करे छडियो आ।
पाक नबी मुझे मोहम्मद जो सहाबिया हजरत अब्दुल्लाह बिन सलाम जो यहूद जो वडो आलम अब्दुल्लाह बिन सलाम तो फरमाए इमामुल अंबिया मक्को छडे मदीने ईंदा पयान माके पतो पयो मां तौरेत खोले मुतालो कयो ज़बूर खोले मुतालो कयो वडा दुखिया दुखिया सवाल याद कया नजर कया अब्दुल्लाह बिन सलाम तो फरमाए मदीने जा मानो के पहाड़न ते बीठा के वणन जे चोटिन ते बीठा के रोडन के रस्तन ते बीठा अब्दुल्लाह बिन सलाम तो फरमाए हर के जी उकी रहिया पंहिंजा भी बीठा सजन भी बीठा दुश्मन भी बीठा इन मोहम्मद जो दीदार करणो अब्दुल्लाह बिन सलाम तो फरमाए जे इमामुल अंबिया महबूब मोहम्मद करीम जो मां दीदार कंदो मुझे ज़ुबान मां लफ्ज़ जारी थिया सवाल विसरिया नबी जो गुलाम बणदी पयो पतो पे तो जमाल भी मुझे मोहम्मद में आ कमाल भी मुझे मोहम्मद में आ सखावत भी मुझे मोहम्मद में आ नजर कजा जो पोटरो हुसैन दे आयो हुसैन तुझे नाने मोहम्मद गा मुझो डाडो हाथम ताई सखावत में मथे आ हुसैन तो फरमाए दावा न कर दलील दे हज़रत इमाम हुसैन साईं फरमायो दावा न कर दलील दे नजर कजा हातम ताई जो पोटो चोंदो पियो हुसैन मुझे डाडे हातम ताई जो जको बंगलो ते 10 दरवाजा एकड़ो फकीर खैर वठी करे वरी बे दर विंदो खाली न विंदो वरी 3 दर विंदो खाली न विंदो 10 दरवाजन तो सागो फकीर खैर वठी विंदो इमाम हुसैन तो फरमाए नजर कजा मुझो नाने मोहम्मद जी सखावत मथे आ तुझो हुसैन मुझो हुसैन करबला जो शाह हुसैन नारे तकबीर इमाम हुसैन साईं फरमायो जेको मुझे नाने मोहम्मद जो बंगलो तनाए आहे त झूपड़ी दरबे को जेको एकड़ो मर्तबा दरवाजे ते ईंदो वरी बे जे दरवाजे ते वञण जी ज़रूरत न पवंदी या बिनी जहानन में अर्जी वेंदो माखे जेका इज्जत मिली है कुरान ए नबी जे सना जे मां इन सोच ते भी शेर लिखियो छो सुभान मदह पढ़ंदे मुस्तफा जी कामयाब मथी वयुम मदह पढ़ंदे मुस्तफा जे कामयाब मथी वयुम मां टको ई ना लहा लाजवाब मथे वयुम मदह पढ़ंदे मुस्तफा जे कामयाब मथे वयुम हर को ॾींदो प्यार वा तोड़े नंढो वॾो ॿार वा तोड़े नंढो वॾो ॿार हर को ॾींदो प्यार वा तोड़े नंढो वॾो ॿार तोड़े नंढो वॾो ॿार गुण गाईंदे हबीब जा मां गुल गुलाब मथे वयो मदह पढ़ंदे मुस्तफा जे कामयाब मथे वयो ज़र न मूं वटि माल मुंहिंजो गरीबी हाल मुंहिंजो गरीबी हाल सदके उन सरदार जे माण्हू नवाब मथे वयो नजर कजा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा तुझे मकाम ता मां कुर्बान वन्या तो जमाल भी मुझे मोहम्मद में आ कमाल भी मुझे मोहम्मद में आ त सखावत भी मुझे महबूब मोहम्मद में आ अचो मां तव्हां के इमामुल अंबिया मोहम्मद करीम जे हथन मुबारक जी बरकत बुधाया नजर कजा पाक नबी मुझे मोहम्मद जो सहाबी हजरत जुलेबीब माण्हू चवंदा आहिनि त देवबंदी अदब खां खाली आहिनि पोइ साईं वॾा ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह अजीब मिसाल ॾींदा हुआ पोइ साईं चवंदा हुआ त जेके उलमा देवबंद खे नबीअ जो गुस्ताख चवनि पिया हक़ीक़त में पैगंबर जा गुस्ताख ई पोइ साईं हिकिड़ो मिसाल ॾींदा त हिकिड़ो फ़कीर हूंदो पोइ पिनी पिनी के चौक ते वेंदो त चांहि पीआं पोइ बकरी बि गॾु हूंदी हुअसि भोलड़ो बि गॾु हूंदो हुअसि पोइ वञे चांहि पीअण गोदड़ी रखे उते भोलो जो पवे त निभागो अटो वञे खाई आखिरी लप बचे उहा वरी बकरे जे मुंहं ते मले फ़कीर जो